वरी भी न ताड़ी तो सही केर हुई भी बजाईंदो भाई 4 वजाइनि पिया मां न वजाया देखा देखी थींदी आहे न घणा पो घणी देर खां पोइ वजाईंदा आहिनि ॾींहं ॿिनि खां पोइ बि वजाईंदा। हा हिकिड़े त असांजे पाड़े में आयो अगरबत्ती विकिणण वारो असांजे पाड़े में हिकिड़ो आयो अगरबत्ती विकिणण वारो त मुंहिंजे दर ते झले पी रहियो चई पंहिंजी अगरबत्ती जया कजे चई पंहिंजी अगरबत्ती ले लो पंहिंजी अगर अरे कोन खपनि बाहिड़ीअ जा मूंखे कोन खपनि अॻु में ढिग पियो आहे चई न पंहिंजी अगरबत्तियूं अहिड़ियूं अथई ॿार तूं ख़ुशबू 5 नंबर घर वारो वठंदो चई पोइ 5 नंबर घर खे ॾेईसि न ॿाहिरां ख़ुशबू मां वठां हिकु दफ़े त मुंहिंजी जया हा छा कयां मुंहिंजो पंहिंजो माल आहे न हिकिड़े ॾींहुं मूंखे चई ॿुधाए मुंहिंजी शादी कई त पोइ किथे वठी कोन वेंदो असां सां छो जो गॾु निकिरूं न त ॼण सॼो ॾींहुं शहर में चर्चा ई असांजी हलंदी मूं त कसम खणी छॾियो हिकिड़े ॾींहुं चंडी पाण खे शौक़ु खयोसि सी मां ई निकिरी को वाह साओ मटे चाही त मूं किथे वठी कोन वेंदो तो चंडी घर खां डिंबक करे मकने हाथीअ वांगुरु निकिती मुंहिंजो घर तॾहिं रेलवे स्टेशन जे ठीक पुठे पासे हूंदो सो रेलवे स्टेशन जूं जेके चाड़ियूं हूंदियूं आहिनि न ओवर ब्रिज जूं ब्रिज चढ़ी ऐं रेलवे स्टेशन जे अॻे पासे अची बीठी उते हिकिड़ो टांके वारो बीठो सो सहकी पई न भला हेॾी जो देह सहकी जो पई त चई हाणे हूअं ई हाउसिंग बोर्ड वञणो आहे त टांके में या रिक्शा में वञा सो टांके वारो हिकिड़ो बीठो टांके जे पुठियां पैरदान ते पेर रखी हैंडल खे झले जीअं थोरी दॿ ॾिनई टांके वारो घोड़े सूधो अॻियां मथे खड़ी आयो ओ चई दादी इहो पेर परे कर मुंहिंजो घोड़ो मरी वेंदो हिन चंडीअ जी न पेर पासीरो कई त हू मथां ईअं अची किरियो ॼण 100 ग्राम जो वट किरियो वीचारे घोड़े जूं धकड़ियूं भॼी पयूं सोचया बुझ सदा टांगे वारा तू मूंखे हाउसिंग बोर्ड वठी हलंदे छा ए चई मुंहिंजी भेण मां तोखे यमलोक बि वठी हलंदो मैं पर थोरो परियां थी ॻाल्हाए छो जो मूंखे तो मां भव तो थिए चई भला ॾा पैसा घणा वठनि टांके वारे दिल में ख़्यालु कजे हिन जिन खे विहारियमि त घोड़ो पक मरंदो सो पुछी सदी तुंहिंजो वजन घणो आहे छो मां तुंहिंजे घरां पई खां छा अञा त जीए बचे वीचारो मुंहिंजो प्यासीड़ो पियो पिने पियो खाराए चई मुंहिंजी भेण मुंहिंजो मतिलब ई कोन्हे अथी एक्चुअल में छा मुंहिंजो जेको रेट लिस्ट ठहियलु आहे न सो वेट ते ठहियलु आहे वजन ते तूं पंहिंजो वेट वजन ॿुधाए त मां पंहिंजो रेट ॿुधाई चई पोइ हाणे 3 सालनि खां पोइ त अॼु घर मां निकिती आहियां मूंखे कहिड़ी ख़बर अॼु मुंहिंजो घणो वजन हूंदो चई पोइ दादी वजन त खपे न चई ॿुधाई जंहिं ॾींहुं मां शादी कई हुई न उन ॾींहुं मां ब्यूटी पार्लर में वई हुअसि उते मूं पंहिंजो वेट कयो उहो ॿुधाई चई उहो ई ॿुधाए चई तॾहिं त 147 किलो चई न अॼु वधियल आहे घटि में घटि 1.5 आहे मूंखे हींअर जो लेटेस्ट वजन खपे चई उहो किथां ईंदो चई स्टेशन ते बीठी जी हा चई समूह वेट मशीन पई अथई स्टेशन ते जी हा चई पंहिंजो पाण खणी वञी हुन जे मथां रख हिकिड़ो सिक्को कढी उन में विझ टिकेट ते तुंहिंजो वजन लिखजी ईंदो चई हा त डिंबक करे चंदी वञी चिड़ी पी रही हुन मथां तव्हां ॾिठो हूंदो हुन ते हिकिड़ी सूचना लिखियल हूंदी आहे कृपया सफेद और लाल चक्कर रुकने पर ही सिक्का डालें हे चंडी बीठी तो चक्कर घुमियो घुमण खां पोइ बीहण खपे पर हराम जो पे हेलीकॉप्टर पियो हले 15 मिंट ताईं चालू ई चालू चई मोह बंदी कोन थो थिए सो ॿ ठोंशा ठारू मल वारा ठका मिशन खे वो चक्कर ही बंद थी वियो चई हाणे ठीकु आहे कढी हिकिड़ो कलदार विधई हुन में 10 सेकंडनि में टिकेट निकिरंदी आहे 15 मिंट थी विया हराम जो टिकेट निकिरे चई मुंहिंजे लाइ टिकेट किथां निकिरंदी सो लही वरी पुठे पासे खां वञी ॾिसी अड़े पुछड़ी अॻियां निकिरंदी न वरी बीठे बीठे मिशन खे पासराटियुनि वारियूं 2 मुकूं हुयूं नेठि 15 मिंट खां पोइ टिकेट निकिती
वजन पढ़े उते लिखियल हो त कृपा करके 10-12 आदमी एक साथ न तुले। वाड़ी थी गई जी मां एडी गरी आया जो मोई मिशन भी मूंखे नथी तोड़े। इन जीअण खां त मरण सुठो न। मुंहिंजो ही त मां कई हू थी वियो आहे। इहो त भाई कोन तो मिशन भी नथी भाई। तो चंडी वापस घर वई टेरेस ते चोट ते चढ़ी वई टिमार ता वञी पंहिंजो पाण छॾी। मां दुकान ते मूंखे कुछ ख़बर ई न। आड़े पाड़े वारा डोड़ंदा आया दुकान ते जी परमानंद मुझे छा है जी परमानंद मुझे छा है ए जी परमानंद छा है यार ए जी भाभी मथा किरी पई आहे। मुझे सच ॿुधाए मस्ती न कोन पियो करे हे लहना लत ने भागा वो चोट तां किरी आहे। रतो छाण थी वई उनखे हॉस्पिटल खणाए वियो हल मुझे कंहिं चयो ए जी हल चलता कंहिं चयो वठी आ मूंखे अस्पताल में अम्मा उते ॾिसां। चंटी खे छह नलकियूं चढ़ी पियो। हाँ नक मां ॾे त ॿ हुन जूं इहो ऑक्सीजन जूं ॿाहुनि मां ॾे त ॿ ब्लड जूं पेरनि मां ॾे त ॿ ग्लूकोस जूं खार त अहिड़ा चढ़नि जो चज जूं 6 ई नलकियूं छिके कढांसि। पर छिके कीअं कढां चंडीअ जा माइट बि वेठा ऐं पुलिस बि अची वई। न चाहींदे हूंदे मूंखे चंडीअ खे भाइणो पियो शेवा करणी पई। हिकिड़ो ॾींहुं शेवा कई ॿियो ॾींहुं शेवा कई नेठि 3 ॾींहं काढ़े तते महिल 1:30 बजे चंडीअ जी अखि खुली। न्यारी मां पासे में बीठो सांस मूंखां पुछी जी हेॾा 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 मां अञा जीअरी आहियां। अड़े मुंहिंजो पुछड़े पुण जी तूं त जीअरी वेठी आं पर जिन 3 ॼणनि जे मथां तूं किरी उन्हनि 3 जूं पगड़ियूं अॼु 6 बजे आहिनि। सदा इहा मुंहिंजी जया